अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम रूबरू में आऊँ या अवां जो मेज़बान इम्तियाज़ गिरियो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम रूबरू में हर भेरे कोशिशि कंदा आहियूं त जेके बिना मुक़ाबले जेके उम्मीदवार जेके अनपोज़ आया आहिनि उन्हनि खे बि घुरायूं, उन्हनि खां बि पंहिंजे तकनि जे बारे में हाल अहिवाल कयूं ऐं जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि, जेके साञावंद आहिनि, जेके इंटेलेक्चुअल माण्हू आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजे हिन प्रोग्राम में घुराए दावत ॾियूं त हीअ जेके मकानी चूंडियूं थी रहियूं आहिनि 26 जून ते शहीद बेनज़ीराबाद ज़िले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ 14 ज़िलनि में 26 जून ते इलेक्शन थी रही आहे। उन मुतालिक़ वीचार बि वठूं। अॼु जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं उन में नौजवान आहे नवाबशाह शहर जो, तमामु जेको आहे सो समाजी वर्कर बि आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राशिद चांडियो समाजी अॻवान बि आहे ऐं आज़ादु उम्मीदवार तौरु साम्हूं बीठल आहे उम्मीदवार तौरु, ऐं हुनजी जेकी पोज़ीशन नज़र पई अचे तमामु मज़बूत पई नज़र अचे। हुनखे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में अॼु घुरायो आहे। उनखां अलावा सहाफ़ी समेत कालम निगार अदीब दानिश्वर शाइर फयाज़ चंद कलेरी बि असांजे स्टूडियो में रूबरू में गॾु आहे। साईं वेलकम कयूं था उस्ताद तव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में, तव्हांखे बि वेलकम भलीकार कयूं था रूबरू प्रोग्राम में। त सभ खां पहिरियां असां आज़ादु उम्मीदवार आहे त राशिद सां था सम्झो जेको 26 जून ते इलेक्शन थी रही आहे त उन में तव्हां आज़ादु आहियो ऐं हिते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झो वञे थो शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह, त इन में तव्हांखे बीहण में हिमत ऐं हिन वक़्तु ताईं कुझु ॾींहं आहिनि इलेक्शन में त को दबाव वग़ैरह को थियो आहे? बलदियाती इलेक्शन जे हवाले सां आउं इहो चवंदुसि त जेको आहे सो बलदियाती इलेक्शन में जेको असां हिसो वठूं पिया या वठी वरितो आहे उहो इन लाइ त दबाव लाज़मी दबाव हूंदो आहे, पर उन दबाव खे फेस करण वारे खे ई लीडर चयो वेंदो आहे। उन दबाव में उन्हनि माण्हुनि जो केस पेश करण वारनि खे ई लीडर चयो वेंदो आहे। उनजे करे छा आहे जो असां पुरखनि खां इन वार्ड में वेठा आहियूं। वार्ड नंबर 3 जो कैंडिडेट आहियां ऐं जेको आहे सो इहो वार्ड इन लाइ बि जेको आहे सो अहम आहे जो पंहिंजे सदर साहब ज़रदारी साहब जिन जो वोट हिते कास्ट थींदो आहे उन्हनि जी फैमिली जो, इन जे लाइ बि इहो वार्ड जेको आहे सो एतिरो अहम आहे। पर छा आहे जो इन वार्ड ते जीअं त असां काफ़ी सालनि खां माना पाकिस्तान ठहण खां अॻे खां हिते ई वेठा आहियूं त जॾहिं खां ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु यानी वोटिंग जो ई सिलसिलो शुरू थियो आहे त असांजा वॾा जेको आहे सो वोट कंदा आया आहिनि। ऐं पिण मुंहिंजो तव्हांजा वॾा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक आहे ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि जे अॻियां अची बीठा आहियो, त इन में थोरो आउं सम्झां थो त का बि पार्टी ख़राबु न हूंदी आहे, पर उन जे अंदरि जेके फ़र्द हूंदा आहिनि, जेको उन्हनि जी मशीनरी हूंदी आहे, जेके उन्हनि खे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उहे फ़र्द ख़राबु हूंदा आहिनि, पार्टी का बि ख़राबु न हूंदी आहे। ऐं उन खां अलावा जीअं त मथां खां शयूं लाथियूं वञनि थियूं, अमानतूं ॾिनियूं वञनि थियूं, पोइ जेका बि सिंध में जीअं त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं उहे पंहिंजूं शयूं हेठि लाहिनि था। हाणे मसालो आहे त जंहिंखे असां स्टैम्प हणी चूंडे अचूं था 72 खां वठी जेके, त इन्हनि माण्हुनि जी का सियासी सतह या शऊर जी थोरी कमी थी वञे या उन्हनि जी महदूद सोचुनि जे करे हू उन वक़्तु बि जीअं माना पंहिंजो पाण खे हिकिड़े घर जो ॼण चङो सम्झंदा आहिनि, पर असां सम्झूं था त जेको बि जंहिंखे बि माण्हू चूंडनि था त उहो उन जे मथां उहो उन सॼे वार्ड जो वॾो आहे। मूंखे पको मिलियो आहे ऐं इनशाला शऊर फैलाईंदासीं हवा सां ऐं पुरज़म आहियूं ऐं इनशाला ताला असीं खटींदासीं। जीअं नौजवान ॻाल्हि कई त दाबा बि ॾियनि था ऐं हिरासा बि कनि था, त हीअ जेकी आहे माज़ी में त MQM जो ॿुधंदा हुआसीं, त हाणे छा हीअ अॼोके दौर में बि इहो शयूं हलनि थियूं जॾहिं त MQM ख़तमु थी चुकी आहे, पोइ बि जेके आहिनि हितां जूं पार्टियूं नौजवाननि खे हिरासा कनि? साईं ॾिसो, इहे पॉलिटिकल पार्टीज़ जूं इहे मुख़्तलिफ़ टैक्टिस हूंदा आहिनि, इहे पार्टी जी क़यादत या पार्टी जे मंशूर में इहे शयूं क़तल न हूंदियूं आहिनि। पर जॾहिं चवंदा आहिनि त एवरीथिंग इज़ फेयर इन लव एंड वार, प्यार ऐं जंग में हर शइ जाइज़ हुजे थी, त पोइ जिथे माण्हू खे ॾिसनि था त भई हाणे माण्हू हिकिड़ो सिधे तरीक़े सां नथो अचे त पोइ उनखे प्रेशराइज़ नफ़्सियाती तौर ते कयो थो वञे। पर इहो एटीट्यूड कल्चर सही न आहे, ख़ासि तौर ते डेमोक्रेटिक पार्टीअ लाइ इन क़िस्म जो रवैयो ख़ुदि उनजे डेमोक्रेटिक जेको रूह आहे उनखे छीहो रसाए थो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ त आउं सम्झां थो त हींअर पंहिंजे डिस्ट्रिक्ट में अहिड़ी का क्रिटिकल सिचुएशन बि कान्हे का। सकरंड तालको आहे, उते SUP जी बिल्कुलु एग्ज़िस्ट रखे थी, काज़ी अहमद आहे, सकरंड आहे, काज़ी अहमद, इन्हनि ॿिनि तालकनि में SUP जो मुक़ाबले वारी सूरत हाल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। बाक़ी जेके तव्हांजो नवाबशाह तालको ॾिसंदव, दौड़ तालको ॾिसंदव,
या ॿियनि इलाइक़नि में दौलतपुर में तव्हां ॾिसंदो त इते इन्हनि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे घणी मुश्किल में या घणी स्ट्रगल करण जी ज़रूरत कान्हे का, पर छाकाणि त जॾहिं माण्हू खे हिकिड़ो क्रेज़ हुजे थो त मां भई अनअपोज़ अची वञा, मुंहिंजे मुक़ाबले में केर बि न हुजे, इहो जॾहिं माण्हू वटि नेगेटिव थिंकिंग थिए थी त पोइ माण्हू इहो नथो सोचे त भई मां हिकिड़ी डेमोक्रेटिक पार्टी जो कैंडिडेट आहियां। उहा डेमोक्रेटिक पार्टी जंहिंजे लीडर ज़ुल्फ़कार अली भुट्टो अवाम जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई छॾियो, बेनज़ीर भुट्टो साहिबा अवाम जे हक़नि जे लाइ पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई छॾियो। अहिड़ी पार्टीअ जो जेकॾहिं हिकिड़ो कैंडिडेट, हिकिड़ो नंढड़ो कैंडिडेट काउंसलर हुजे या यूसी चेयरमैन जे कैंडिडेट हुजे, उहो जेकॾहिं कंहिं नौजवान खे राशिद चांडियो जहिड़ो दोस्त खे या कंहिं बि XYZ खे जेकॾहिं नफ़्सियाती तौर ते प्रेशराइज़ कनि था या धमकाइनि था, त आउं गुज़ारिश कंदुसि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत खे, आसिफ़ ज़रदारी साहब खे, अदी फरियाल टालपुर साहिबा खे, त इन क़िस्म जा जेके अनडेमोक्रेटिक जेके तव्हांजा एफर्ट्स आहिनि, जेके कोशिशूं कनि था तव्हांजा जेके कारकुन या जेके कैंडिडेट, इन्हनि जो नोटिस वरितो वञे ऐं ओपनली छॾे ॾिजे न बाबा माण्हुनि खे। पोइ माण्हुनि ज़मीर जो वोट चवंदा आहिनि, माण्हुनि जो ज़मीर जो फ़ैसिलो आहे, जॾहिं ज़मीर जो फ़ैसिलो आहे छॾे ॾियो तव्हां माण्हुनि खे। जेकॾहिं तीर ते ठपो हणणो हूंदुनि त उहो तीर ते हणंदा, जेकॾहिं पखे ते ठपो हणणो हूंदुनि त पखे ते हणंदा, जेकॾहिं गुलाब जे गुल ते हणणो हूंदुनि त गुलाब जे गुल ते हणंदा। अवाम खे उन जे इज़हार जे लाइ का बि रंड ऐं रोक न करणु घुरिजे, कंहिं बि पार्टी खे न हुजणु खपे। MQM जी तव्हां ॻाल्हि कई त मां तव्हांखे थोरो रहनुमाई कंदो हलां त MQM कंहिं ज़माने में सिंध जी तमामु वॾी पॉपुलर पार्टी हूंदी हुई। पोइ जॾहिं खां वठी मामला थिया ऐं जॾहिं हिन ते बैन पियो त हाणे हिते MQM साइलेंट आहे पाण वटि। छाजे करे जो जेके हितां जी उर्दू कम्यूनिटी जे माण्हू आहिनि उन्हनि जो बेसिकली हमदर्दियूं आहिनि MQM लंडन सां, जॾहिं त कैंडिडेट जेके बीहण लाइ थोरा घणा हेकड़ बेकड़ बीठा आहिनि उहे आहिनि MQM पाकिस्तान जा। तंहिंजे करे हुननि जी माना अटैचमेंट MQM लंडन वारनि सां आहे, हिननि सां घटि आहे। ऐं इहे बि तव्हां ॾिसंदो त अॻिते या त विथड्रा थी वेंदा या पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻियां इहे हाराए वेंदा, छाकाणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन्हनि इलाइक़नि में पंहिंजा रूट्स डेवलप करे चुको। हा राशिद, तव्हां ॿुधायो त वर्क बि हले पई ऐं तव्हांजो मंशूर छा आहे जॾहिं तव्हां ऐवान में ईंदो त नवाब शाह शहर जे लाइ, हितां जे शहरनि जे लाइ, पंहिंजे इलाइक़े वासियुनि जे लाइ छा खणी ईंदो, हिकिड़ो सिस्टम छा जोड़ींदो? अजलरी तमामु सुठो ॻाल्हायो ऐं असांखे सिखण लाइ पिणु मिलियो, पर आउं अव्हांखे बुनियादी मसइला जेके बि आहिनि उन्हनि जे हवाले सां ॿुधाईंदो हलां। ख़ासि करे वार्ड 3 जेको हिकु तव्हां मीडिया जे तवसुल सां बि हीउ मैसेज बि आउं अॻिते फॉरवर्ड करणु चाहियां थो त हीउ किलोमीटर बि न आहे ज़रदारी हाउस खां अॻिते, पर आउं इहो चवां थो त बाबा उते को आर्कियालॉजिस्ट वठी अचो। हेतिरे टाइम खां असांजा माण्हू वॉन्ट पिया था कनि, पर उते न को अॼु प्राइमरी स्कूल को छोकिरनि जो आहे न छोकिरियुनि जो आहे। असीं पाण जेको आहे सो हितां 2-3 किलोमीटर परे जेको आहे सो वञी पढ़ियासीं। अॼु ताईं असांजा ॿार बच्चा उते पढ़नि था, को डिस्पेंसरी न आहे, उते थिएटर त ठहियो आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे, पर को छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो स्कूल न ठहियो आहे। ऐं न ई को उते जॾहिं स्कूल ई न हूंदो त उतां जे शौर कीअं माना शौर वधंदो, उतां जा ॿार कीअं, बिल्कुलु प्राइमरी तक न आहे। वॾी ॻाल्हि इहा, न रोड आहिनि न रस्ता आहिनि। हिन दौर में अॼु 16/4/22 लॻो पियो आहे। असांजे गलियुनि में जिथे आउं रहां थो उते गटर ईअं पियो थो वहे ॼण को नदी हुजे, को वाटर हुजे, हर गली तबाह लॻी पई आहे, का शइ उते बहितर न आहे। ऐं उन ई शयुनि खे ॾिसंदे जेके जॉब्स आहियूं असांखे एतिरी ख़बर पई जिन नुमाइंदनि खे मिलियूं, कुझु हुननि जे पंहिंजे घर में हलियूं वयूं ऐं जेको आहे कुझु हुन नौशारे तक ताईं रोड रस्ता का शइ न आहे। हींअर बि हली केरु चवे त भाई आउं ग़लति बयानी पियो थो कयां, आउं खुली दावत ॾियां थो, ॾाढो सुठो जी हा आहे। पर वाट असांजे जो माना ईअं सम्झो त असांखे जेके शयूं 35 खां 40 साल पहिरियां मिलणियूं हुयूं, असां वॾी ॻाल्हि अलमियो इहो आहे, असां हींअर डिमांड पिया था कयूं त बाबा स्कूल ॾियो। हिन वक़्तु त असीं पिया असां तक़रीबन 2800 टोटल असांजे वार्ड में वोट आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह बिरादरी जो असांजो तक़रीबन 12 खां 1300 आहे। ऐं जंहिंमें असांजो उन में ख़ासि केली बिरादरी आहे, शेख बिरादरी आहे ऐं जेको आहे सो हिंदू कम्यूनिटीज़ आहिनि। चाहे जो वार्ड जा जॾहिं असांजा भाती आहिनि त उहे असांजे घर जा भाती आहिनि ऐं हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे। असां बि पंहिंजे पीपुल्स पार्टी वारा आया हथ खणण जे लाइ या
राजू जे हिसाब सां मूंखे प्रेशराइज़ कयो वियो। मूंखे जेका धुर जंहिंखे टिकट ॾिनी वई आहे उन्हनि इहो बि चयो पिया त बाबा मूंखे टिकट बि मिली आहे ऐं मां खटे बि वेंदुसि, पर तूं हथो खण। मूं ॾे 2 दफ़ा आया ऐं उन्हनि खे जवाबु ॾिनो छा आहे जो असां खां हाणे पंहिंजे माण्हुनि जी कंडीशन ॾिठी। फयाज़ साहब जेकी यूसी 9 आहे एचएम खोजा टाउन कॉर्पोरेशन, काज़िम शाह जेको सीनियर सियासतदान हो उनजो मरहूम काज़िम शाह उनजो पुटु सैयद सजाद शाह हींअर MQM में आहे ऐं मज़बूत उम्मीदवार आहे यूसी 9 जो, त इनखे तव्हां कीअं था ॾिसो? उते काफ़ी सारी उर्दू आबादी आहे ऐं कट्टर MQM जा। मूं जीअं तव्हांखे पहिरियां चयो त MQM जी जेका वॾे में वॾी जेका आबादी आहे पंहिंजी नवाब शाह जी, उन नवाब शाह जी उन आबादीअ जी जेका अटैचमेंट आहे, जेका इमोशनली जेका जज़्बाती वाबस्तगी आहे, उहा आहे MQM लंडन सां, माना इल्ताफ़ भाई सां। जॾहिं त उन ते छाकाणि त पाकिस्तान में बैन आहे उन पार्टी ते, उहो इलेक्शन में नथी बीह सघे। जेके कैंडिडेट बीठा बि आहिनि त उहे MQM पाकिस्तान जा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे हीअ ॿुधायां त इलेक्शन प्रोसेस जीअं जीअं वेझो अचे पियो, काफ़ी MQM जा जेके पुराणा वर्कर ऐं जेके उन्हनि सां हिमायत रखंदड़ माण्हू उहे धड़ाधड़ पाकिस्तान गुज़िरियल ॾींहुं बि हिते ग़रीबाबाद में शाहनि जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, ख़ानबाद भट्टी साहिबु उते वियो। 20 खां 15 जेके MQM जा जेके कारकुन सरगर्म हुया उन्हनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी में ऐलान कयो। उन्हनि जो सोट MQM जो बीठल आहे। त साईं सजाद शाह जो इहो जेको फ़ैसिलो हुयो, छाकाणि त हू नवाज़ लीग जो काज़िम शाह साहिबु नवाज़ शरीफ़ जो वेझो तरीन माण्हू सम्झो वेंदो हुयो ऐं तमामु वॾी रेस्पेक्ट हूंदी हुई काज़िम शाह साहिब जी मरहूम जी हिते नवाब शाह में डिस्ट्रिक्ट में। त हुनजो इहो डिसीशन ई ग़लति हुयो। सजाद शाह जहिड़े माण्हू खे MQM जहिड़ी पार्टी में घटि वञण खां पहिरियां 10 दफ़ा सोचणु घुरिजे हा ऐं GDA में वञे हा, कंहिं ॿी सुठी पार्टी में वञे हा जिते घटि में घटि उते लसानियत जो त ब्लेम न लॻे हा। घटि में घटि असांजा माण्हू लसानियत खां नफ़रत कंदा, सिंध जा माण्हू कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखंदा हुजनि। त साईं काज़िम शाह जो पंहिंजो ज़रूरु आहे हिते नवाब शाह में किरदारु, ऐं जो फर्ज़ंद बि सजाद शाह साहिबु माक़ूल माण्हू आहे, पर जंहिं पार्टीअ सां हुनजी एफिलेशन आहे उनजो जेको किरदारु आहे उहो असां सभिनी जे साम्हूं आहे। तंहिंजे करे हाणे ॾिसिजे त केरु खटे थो केरु हाराए थो ईंदड़ ॾींहुं। आख़िर में नौजवान खां पुछंदासीं त जेको 26 जून ते जेका इलेक्शन थिए पई, त उन हवाले सां पोलिंग जेकी आहिनि हसास रेंजर्स जी ज़रूरत पवंदी या आसानी सां गुज़री वेंदो ॾींहुं? बिल्कुलु रेंजर्स जी ज़रूरत पवंदी ऐं कोशिशि कजे त माना आवाम खे फ़ैसिलो कंदी ऐं इनशाला असां पूरो उमीद आहियूं असीं खटींदासीं। वरी महिरबानी फयाज़ चंद कलेरी, वरी महिरबानी राशिद चांडे। नाज़रीन, तव्हां आज़ादु उम्मीदवार राशिद चांडे जा वीचार ॿुधा। हुन चयो त असांजो जेको ज़रदारी हाउस सां कुझु ई फ़ासिले ते जेको वार्ड आहे ऐं आसिफ़ अली ज़रदारी जो बि इन वार्ड में वोट आहे ऐं असांजी जेके बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि अञा ताईं जेके आहिनि उहे न मिलियूं आहिनि। ऐं जॾहिं त फयाज़ चंद कलेरी सीनियर सहाफ़ी जा उनजा बि तव्हां वीचार ॿुधा। हुन चयो त जेके MQM जेकी आहे उहा ख़तमु थी चुकी आहे, सजाद शाह हुजे या केरु बि हुजे, पर हिन वक़्तु जेको आहे सिंधी माण्हू जेके लसानियत वारियूं जेके पार्टियूं आहिनि उन खां हमेशह नफ़रत कंदियूं रहियूं आहिनि ऐं कंदियूं रहंदियूं। नाज़रीन, ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿी शख़्सियत सां मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह वञे।